अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनो। तव्हां ख़बर ॾियूं था मजीद किरियो मां, जिते सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह जी सदारत में मक़ामी चूंडनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ हमख़्याल पार्टियुनि जो अहम इजलास सैयद ज़ैन शाह जी रहाइशगाह मजीद गिरियो में थी गुज़रियो, जंहिंमें पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे मरकज़ी अॻवान गुल मोहम्मद रिंद, अब्दुल लतीफ़ रिंद, गुल मोहम्मद जुनो, चौधरी आरिफ नियाज़, करम अली रिंद, मुस्लिम लीग फंक्शनल जे निज़ामुद्दीन संजरानी, सैयद अतहर शाह, नेशनल पीपल्स पार्टी जे मुमताज़ अली चांडियो समेत ॿियनि शिरकत। इजलास खां अॻु गुल मोहम्मद रिंद राय ॾिनी त सैयद ज़ैन शाह खे हमख़्याल ग्रुप जो चीफ मुक़ररु कयो वञे, जंहिं ते इतफ़ाक़ कयो, जॾहिं त आख़िरी फ़ैसिलो जो इख़्तियार बि ज़ैन शाह खे ॾिनो वियो। इजलास में तय कयो त पीपल्स पार्टीअ जे मुक़ाबले में सभिनी गॾिजी इतफ़ाक़ राय सां उमेदवार बीहारींदा ऐं उन गॾियल उमेदवार खे पंहिंजो उमेदवार सम्झी भरपूर वर्क कंदासीं। इजलास में सकनि तालके ऐं काज़ी अमन तालके लाइ ॿ अलॻि अलॻि कमेटियूं पिणु जोड़ियूं वयूं, जंहिंमें अब्दुल लतीफ़ रिंद, सैयद अनवर शाह, ज़ैन भुट्टो, अमीर गुल रिंद, फलक शेरोड शामिल हुआ, जेको इलेक्शन बाबति हमख़्याल जमायत सां राब्ते में रहंदियूं। उन मौक़े ते सैयद ज़ैन शाह ॻाल्हाईंदे चयो त सिंध जेका नाअहल हुक्मरान जे करे गुज़िरियल केतिरे अरसे खां अज़ाब में आहे, उन अज़ाब खां छुटकारो हासिल करण जो मौक़ो मकानी चूंडूं आहिनि और चयो त गॾिजी सिंध जी बका जी जंग विढ़ूं। इजलास में शरीक थींदड़ जमायतनि खां सवाइ बि ॿियनि अहम ख़्यालनि जमायतनि सां गॾिजाणियूं करे इतफ़ाक़ कयो वेंदो। इजलास में सलीम जमाली, इक़बाल चांडियो, अमजद खानज़ादो, ज़ैन भुट्टो, फलक शेरोड, मुजीब माछी, मोहसन राहू, शमीर जमाली समेत कई अहम शख़्सियतूं शरीक हुयूं, जिन मरहलेवार इलेक्शन जो कमु शुरू करण ते इतफ़ाक़ कयो। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुरे ते हर क़िस्म जो AC, DC, सोलर सिस्टम बार दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।